नाज़रीन चक्राते वेझो ॻोठ जाम इब्राहिम महकम में महकम बिरादरी जे माण्हू घर ते मुबैना हमले ख़िलाफ़ वरी फायरिंग कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। वहीं हवाले सां ॾिसूं था अरबेलो महकम जी ठिकराठो वेझो ॻोठ जाम इब्राहिम महतम में महतम बिरादरी जे मर्दनि औरतनि ऐं ॿारनि मुबैना घर ते हमलो ऐं फायरिंग कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाज कंदड़नि शादी मातम मंगण खावंद बख़्श माई पनाही मलूका शमशाद ऐं ॿिनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त माण्हू इंसाफ़ थिया वञे उन बंदूक खां बि पिस्तौल बि रखी वठनि घर च सिधा मारे ने उनके बाद पुलिस बैठी थी एसएचओ भी को मसला नहीं करना हल दरत भी कहना की थी पुलिस भी ना की थी पुलिस दे गई हम भाज भाज होने वाले यहाँ कहना दरत की थी गोला सीधा मारे ना फिर बंदूक सीधा टुड़े ना फिर मेरे को गोले मारे ने सीधा मेरे बच्चा को मेरे पुत्र को लग गया गोली। हम लोग कयो था न महरम वारा अलदिने वारा आचार वारा सदर वारा जेके भी आहिनि इन्हनि खे वॾनि जी पुठा असांजे मथो असांजा बच्चे जे मथो फायर कया था न हे जेके असांजा ॿार वेठा हुया सुता पिया हुया जबरदस्ती किती ने गोलियां किती मारिया ने असुर नालो असर सीधे फायर किते नंढे बाल बच्चे मर चाहिए ने अन्न चागे न पटड़े चागे न छड़े संदूक थाले चागे न खावण कान का वसियत कानी छोड़िए ने बैठा से चाय बार ठाने पिया हमलो थियो फायरिंग थी वई आ बि असां खोडान छोकरी 13 साल जी थींदी जा 13.5 जी 14 जी थींदी समझिए कोई असांजी नथो ॿुधे पुलिस आई आ पुलिस ॾिसो था केड़ी असांजी मदद करे थी असांखे बिल्कुलु इंसाफ़ मिलियो वञे असां खुर्शे छा के अपील कयां थो मां रिजेस्ट कयां थो अपील कयां थो त लेकिन असांखे इंसाफ़ वठी ॾे। एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम लगायो आहे त 10 ॾींहं अॻु बिरादरी जे माण्हुनि ज़ाहिद अली अनवर कुतुबुद्दीन ऐं ॿिनि असांजे न्याणी सपूरा धी अब्दुल जब्बार मातम खे ज़बरदस्ती घर में घिड़ी अगवा करे खणी विया आहिनि ऐं अफ़वाह फैलाए रहिया आहिनि त असांजी छोकिरी सपूरा ज़ाहिद सां पसंदि जो परिणो कयो आहे। एहतिजाज कंदड़नि चयो त असांजी न्याणी जी उमिरि नंढी आहे जंहिंखे वापसि घुरण तां जवाबदारनि घरनि ते हमिलो करे फायरिंग कई आहे। जवाबदार असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। एहतिजाज कंदड़नि IG सिंध DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त असांजी न्याणी सपूरा खे जल्द आज़ादु कराए जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वञे। कैमरामैन बरकत अली सां गॾु अरबेलो मातम आवाज़ TV न्यूज़ ठिकराट।